आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, अपडेट कजो। जी शहरबानो, कोरोना वायरस के खदशे सबब अज भी ठटे शहर समेत जिले अंदर जुजवी तौर पर लॉकडाउन वाली सूरत है। ठटे जी शाही बाजार थोड़े अक्सर जो कारोबारी मरकज आन, मार्केटूं आन, होटलूं आन, उहे बंद पियल आन। सिर्फ जो राशन वाला दुकान आन, स्टोर्स आन या सब्जी वाला दुकान आन, उहे खुलियल आन। पर मजबूरी तौर पर छाकाणि जो बाज़ारूं वीरान आहिनि त माण्हुनि जी रश न हुजण जे बराबरि आहे। रोडनि तां ठटे जे छाकाणि जो ठटो कराची, हैदराबाद, बदीन ऐं ॿियनि अहम क़ौमी शहरनि जे ज़रिए ॻंढियल आहे। उहे रोड रस्ता वीरान आहिनि, ट्रांसपोर्ट ग़ाइब आहे। साॻी सूरत ज़िले जी मजमूई तौर ते शहरनि में आहे। मकली आहे, गारो आहे, गुलामुला आहे, घोड़ाबारी वारा इलाइक़ा आहिनि। उहे सभिनी इलाइक़नि में इहा ई साॻी सूरत आहे। उन सां गॾोगॾु ठटे में कोरोना वायरस जे इम्कानी ख़दशे सबबि गुज़िरियल हफ़्ते खां वठी ठटे जा जेके तफ़री मार्ग आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि पियल आहिनि। मकली तारीख़ी कब्रिस्तान हुजे या ठटे शाहजहान जामे मस्जिद आहे, ठटे जेका तारीख़ी ढंढ कीजर आहे, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तफ़री मार्ग आहिनि उहे बंदि पियल आहिनि। ठटे में कोरोना वायरस जे ख़दशे खे मोड़ ॾियण लाइ ज़िले इंतिज़ामिया पारां इम्कानी तौर ते मुख़्तलिफ़ हंधनि ते 137 बेडनि ते मुश्तमिल जेके आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में मजमूई तौर ते 10 जेके आहिनि आइसोलेशन वार्ड ऐं क्वारंटाइन वार्ड क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें सिविल इस्पताल ठटो ऐं जेका TB सेंटर आहे उते आइसोलेशन 2 वार्ड क़ाइमु कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेका ठटे जी जेका एलिमेंट्री कॉलेज आहे, पुलिस लाइन वारी अस्पताल आहे, उन्हनि में 70 जेके बेडनि ते मुश्तमिल जेके आहिनि बिस्तरनि ते मुश्तमिल क्वारंटाइन सेंटर जेके आहिनि, कंटीना सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। त इम्कानी तौर ते जेकॾहिं परॾे मां को माण्हू अचे थो त फौरी तौर ते उनखे उते मुंतक़िल कयो वेंदो। उन खां अलावा ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जंहिंमें घारो आहे, मीरपुर साकरो आहे, आड़ू आहे, झिरक आहे, उन सां गॾोगॾु जे घोड़ाबारी वारा इलाइक़ा आहिनि, बगान आहे, उन्हनि में बि जेका आहे नंढा नंढा क्वारंटाइन जेके सेंटर्स क़ाइमु कया विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ब्रीफिंग ॾिनी आहे ऐं निगरान जे कोरोना वायरस जे हवाले सां निगरान फोकल पर्सन सूबाई सलाहकार एजाज शाह सिराजी थोरी देरि अॻु में विज़िट कयो आहे मुख़्तलिफ़ क्वारंटाइन सेंटर जो। उन मौक़े ते DC ठटो उस्मान तनवीर ब्रीफिंग ॾिनी आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त इम्कानी तौर ते इहे सेंटर क़ाइमु कया विया आहिनि ऐं ठटे ज़िले में को बि कोरोना वायरस जो को शकी या पॉज़िटिव केस हिन वक़्त ताईं न आहे। पर इम्कानी तौर ते जेकॾहिं को परॾे मां माण्हू अचे थो त हुनखे फौरी तौर ते क्वारंटाइन कयो वेंदो 14 ॾींहंनि ताईं, ऐं जेकॾहिं के शकी सिम्पटम्स ज़ाहिर थींदा त हुनखे फौरी तौर ते आइसोलेशन में शिफ्ट करे उन जूं टेस्टूं कयूं वेंदियूं। इम्कानी तौर ते इहे क़दम कया विया आहिनि। पर ठटे ज़िले अंदरि कंहिं बि क़िस्म जी अहिड़े क़िस्म जो को शकी या अहिड़े क़िस्म जो ख़दशे वारो केस हिन वक़्त ताईं मंज़र आम ते न आयो आहे। ठटे ज़िले अंदरि नीम जेका आहे ईअं चइजे त जुज़वी जेका लॉकडाउन वारी सूरत आहे ऐं अक्सर जेके रोड रस्तनि तां जेका ट्रैफिक आहे उहे ग़ाइब आहे। महबूब रोही, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ठटे जी सूरत हाल अवां खे ॿुधाए रहियासीं त ठटे में बि मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। सिंध सरकार जे ऐलान ते अमल शुरू थी वियो आहे ऐं ठटे शहर में मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। अवां खे ॿुधायूं पिया त ठटे शहर में हिन वक़्त ताईं कोरोना वायरस जो हिकु बि मरीज़ साम्हूं न आयो आहे। ॿिए पासे गंबड़ जी सूरत हाल अवां